क़ौमी टीम जे अॻूणे कप्तान शुएब मलिक बांग्लादेश प्रीमियर लीग में पाण ते लॻल सभ इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। संदसि चवणु आहे त कूड़ियूं ख़बरूं पखेड़ण खां अॻु ख़बर जी तस्दीक करे छॾींदा करियो, इन सां इंसान जी इज़त ख़राब थींदी आहे। कुझु ॾींहं अॻु BPL जी हिक मैच में शुएब मलिक बॉलिंग दौरान लाॻीतो 3 नो बॉल्स कराया हुआ, जंहिंखां पोइ इन बाबति मैच फिक्सिंग जा इल्ज़ाम साम्हूं आया। तंहिं बाद शुएब मलिक 3 ॾींहं अॻु BPL जी मैच खेॾण बाद बांग्लादेश जी T10 लीग खेॾण दुबई हलियो वियो हो, जंहिं सबबि मथसि मैच फिक्सिंग जा इल्ज़ाम लॻाया पिया हुआ। इन हवाले सां शुएब मलिक सोशल मीडिया ते बयान जारी कंदे फिक्सिंग जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो ऐं चयो त मूं बाबति पखिड़ियूं वेंदड़ फिक्सिंग जूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। फॉर्चून बारिशाल जी कप्तान तमीम इक़बाल सां इन ते ॻाल्हायो आहे। मूंखे दुबईअ में मसरूफ़ियतुनि सबबि BPL छॾणी पई, ज़रूरत पवण ते फॉर्चून बारिशाल लाइ मौजूदु हूंदुसि। शुएब मलिक जी टीम फॉर्चून जे तर्जुमान जो चवणु आहे त शुएब मलिक खे ईंदड़ मैच खां अॻु वापसि अचिणो हो, पर हुन ॿुधायो आहे त हू 4 फ़रवरी ते ईंदो। टीम सम्झे थी त बहितर आहे त शुएब मलिक खे वधीक न खेॾाइजे। इन खां सवाइ शुएब मलिक जे मैच फिक्सिंग जे मुबैना तौर ते मुलविस हुजण बाबति ख़बरुनि ते बांग्लादेश प्रीमियर लीग टीम फॉर्चून बारिशाल जे मालिक जो बि बयान साम्हूं आयो आहे। फॉर्चून बारिशाल जे मालिक मीज़ानुर रहमान चयो आहे त शुएब मलिक ख़िलाफ़ मैच फिक्सिंग बाबति हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं आहिनि। शुएब मलिक हिकु सुठो क्रिकेटर आहे, हिन असांजी टीम लाइ बहितरीन रांदि पेश कई आहे। शुएब मलिक हिकु सीनियर रांदीगर आहे, खेसि इज़त ॾियणु घुर्जे, हू इज़त जे लाइक़ु आहे।